आउं पीरज़ादा साहब खां असां पुछंदसि त तव्हां कीअं था सम्झो त हिन नॉवल में हिन कहाणी में हिन ॿिन्ही मौज़ूअनि खे जीअं जोड़ियो आहे सहर, हिन ते कुझु ॻाल्हाईंदो? महिरबानी। सभ खां अॻु में त माना मां लकी आहियां जो मां किताबु पूरो पढ़ियो आहे हिन वक़्त ताईं। असल में मुंहिंजी राय एज़ अ रीडर जी राय आहे ऐं उन एज़ अ रीडर जे हिसाब सां मूंखे सभिनी खां वधीक जेका अहम ॻाल्हि लॻी उहा इहा आहे त हीअ किताबु जॾहिं तव्हां पढ़ो था त उहो पोइ पूरो पढ़ी था वञो। इहा जेका एज़ अ फिक्शन कंहिं नॉवल जी ख़ूबी हुजणु घुरिजे त हू उन जी ॿोली बि अहिड़ी सलीस आहे, रवानीअ वारी आहे, वेरी फ्लूडिक आहे ऐं जेको ॼण त असां माज़ीअ में किथे विञाए विया हुआसीं हिकिड़ी जेका प्योरिटी ऑफ लैंग्वेज आहे उनजो तव्हांखे हिकिड़ो एग्ज़ाम्पल मिले थो। ऐं उन खां पोइ राइटर या जेको बि नावल निगार आहे उन जी पंहिंजी ज़रूरु हूंदी आहे का बि सोच, पर उहा ईअं न लॻे त उहा डिक्टेट थियल आहे। इहो ॿी ख़ूबी फिक्शन जी इहा हूंदी आहे। त इहे ॿई ख़ूबियूं मूंखे हिन में लॻियूं। हाणे जेको बि राइटर आहे उन जो जेको पॉइंट ऑफ व्यू आहे उहो टिनी किरदारनि में या चइनी किरदारनि में हिन में बेसिकली 4 किरदार आहिनि। ऐं हिकिड़ी ॻाल्हि रुगो मूंखे जीअं हिकिड़ो तव्हां न कॾहिं कॾहिं हिकिड़ो फिल्म ॾिसंदा आहियो ऐं पोइ वरी पोइ ते वञी उहे कुझु सीनूं ॿीहर ॾिसणु चाहींदा आहियो त हीअ किताबु ईअं बि न आहे त रुगो हिकिड़ो दफ़ो पढ़ी तव्हां पूरो कयो, वरी तव्हांखे पोइ ते वञी कुझु पैराग्राफ पढ़णा था पवनि, वरी उन किरदार खे मुंड खां वठी पढ़णो थो पए ऐं पोइ वरी वधीक इंजॉय थो थिए, पोइ वधीक उन में मज़ो थो अचे। हिकिड़ो दफ़ो त तव्हां पढ़ी था वञो पर पोइ वरी तव्हां उनखे ॿीहर पढ़णु था चाहियो। त इहो मुंहिंजे ख़्याल में कंहिं बि फिक्शन जे लाइ कामयाबीअ जो वॾो सबबु आहे ऐं इहो वॾो सर्टिफिकेट आहे त भई हिकिड़ो माण्हू रीडर खे ईअं इन्वॉल्व करे। इहा ॿी ॻाल्हि आहे जेका असांजी अमर जरील चई त ज़ाहिर आहे त रीडर जी टेस्ट हुजणु घुरिजे ऐं उहो ज़रूरु डिपेंड कंदो। पर मुंहिंजे ख़्याल में सिंधी नावल जे हवाले सां असांजी जेको बि अॼुकल्ह फिक्शन आहे उन फिक्शन जे हवाले सां मूंखे तमामु कामयाबु तजुर्बो लॻो ऐं उन जी ॿोली, उन जी किरदार निगारी, उन जी सीनरी ऐं उन जी लोकेल ऐं उन में तमामु एॾी वैरायटी आहे ऐं उहा एॾो तव्हांखे गिरफ़्त थी करे जो मतिलबु 580 पेज 590 पेज पढ़ी वञे माण्हू इहा ख़ुदि वॾी हिकिड़ी चैलेंज आहे। पर मां सम्झां थो त इहो तव्हां हिनखे जेकॾहिं सुफ़नि खे न ॾिसो ऐं हिकिड़ो माण्हू बिल्कुलु पढ़णु शुरू करे। मां इहो नावल पढ़ियो त मुंहिंजी डॉक्टर सहर सां माना का एॾी सुञाणप न हुई हिकिड़ो जीअं माण्हू हूंदो आहे। जनरली मां एज़ अ बुक पढ़णु चाहियो पर उहो मां उन मूंखे ॾाढो इन्वॉल्व कयो ऐं पोइ माना थोरे ई अरसे में मतिलबु लॻातार मां उनखे 2 दफ़ा या 3 दफ़ा पढ़ियो ऐं वरी वरी मतिलबु उहे शयूं लिंक करण में मज़ो पियो अचे त छा इहा ॻाल्हि हीअं ई अॻ में माण्हू स्किप करे वेंदो आहे। त इहा सॼी टोटेलिटीअ में मां थो चवां त हिकिड़े कामयाबु फिक्शन जी फिक्शन एज़ अ आर्ट फॉर्म, नॉवल एज़ अ आर्ट फॉर्म उन जी हिकिड़ी कामयाबीअ जी ज़मानत आहे। त माना पहिरियों कॉम्प्लीमेंट त मां इहो ॾींदुमि त माना हीअ उन में कामयाबु वई आहे त हीअ हिकिड़ो नावल आहे, हीअ हिकिड़ो आर्ट पीस ठही वियो आहे ऐं इहो पढ़ी सघिजे थो। शाह साहब सां हिकिड़ो आख़िरी सवाल कंदसि उहो इहो त तव्हां हिन किताब जी पॉलिटिक्स खे कीअं था ॾिसो? असल में जीअं मूं चयो त सभिनी खां अॻु में त तव्हां फिक्शन था पढ़ो ऐं फिक्शन जे लाइ ज़रूरी आहे त उहो मेटाफोर थी वञे, माना उहो पोइ हर जाइ ते अप्लाई थी सघे। इहा ई उनजी कामयाबी हूंदी आहे। उहा हिकिड़ी स्ट्रेट फॉरवर्ड कहाणी न हूंदी आहे जेका कहाणी पूरी थी माण्हू बसि ख़तमु सहिजी वई। हीअ हिकिड़ो मेटाफोर थिए, माना आर्ट फॉर्म में तब्दील थिए ऐं पोइ उन मां अहिड़ियूं मानाऊं निकिरनि जेके तव्हां समाज ते ऐं पंहिंजे मुआशिरे ते, सियासत ते, हर जॻह ते अप्लाई करे सघो था। हाणे हीअ जेको बुनियादी मौज़ू जेकॾहिं उनखे मां समअप कयां त उहो आहे त वजूदी दरियाफ़्त, माना इंसान खे वजूद जी दरियाफ़्त करणी आहे, पंहिंजो पाण खे सुञाणणो आहे, पंहिंजो पाण खे सम्झणो आहे त छा आहे।
हाणे उन में तव्हां हिन ही ॿुध मत जे हवाले सां आहे त हिन जी टर्मिनोलॉजी ॿुध मत वारी आहे, पर जेकॾहिं साॻी शइ तव्हां उनखे सूफ़ीज़म वारी टर्मिनोलॉजी पढ़ो त ॻाल्हि साॻी आहे, इन लाइ जो रुॻो लफ़्ज़नि जो फ़र्क़ु आहे। त हाणे उन में छा आहे त इब्तिदा में उन वजूदी तलाश में हुस्न तव्हांखे अट्रैक्ट करे थो, पर इहो ईअं ज़रूरी न आहे त सभिनी खे करे, कंहिंखे वरी थॉट अट्रैक्ट करे थी। माना हिकिड़ा हुस्न परस्तर थींदा आहिनि, ॿिया वरी इमेजिनेशन मंतक, इहे शयूं उन्हनि खे अट्रैक्ट कंदियूं आहिनि, जुस्तजू साॻी हूंदी आहे। उन खां पोइ हाणे तव्हां ॾिसो त जेका ट्रायंगल आहे त हिकिड़े माण्हूअ जो हिकिड़ो महबूब आहे, उहो पाण वरी कंहिं ॿिए जो आशिक़ आहे, ऐं इहा हर को पंहिंजी पंहिंजी जुस्तजूअ में आहे। ऐं हिकिड़ी लेवल खां पोइ जॾहिं हुन पोइ उहो हुस्न जेको आहे, जेको आहे मुजस्सिम आहे, जॾहिं उहा बॉडी आहे, उहा पोइ मीनिंगलेस थी वञे। हाणे हिकिड़ो फ्राक में पियो थो मरे, ॿियो तां निकिरी थो वञे, ऐं इहो टिनी हंधनि ते थिए थो। माना इहो जेको आहे न, ऐं इहो पोइ तव्हांजी लाइफ ते अप्लाई थिए थो। ऐं इहो ई पोइ हिन नाविल जे सम्झो त हिकिड़ो तव्हांखे ट्रेनिंग ॾिए थो त जेका अटैचमेंट आहे, जंहिंखे तव्हां मजाज़ी ऐं इश्क वारी हूंदी आहे, माना ही माण्हू थी सघे थो हिन डिस्क्रिप्शन मां इहो तासुर वरितो वञे त हीउ शायदि रुॻो स्पिरिचुअल आहे, पर हिन में हिकिड़ो बॉडी लव बि आहे। माना हिन में उहा हिकिड़ी लव स्टोरी बि आहे, ऐं उहा शदीद आहे। मतिलबु उन में जॾहिं माण्हू उहा पढ़े थो त उहा ॿिटी आहे। मतिलबु हिकिड़ो वुमेन कैरेक्टर आहे जंहिंजी मुहबत पंहिंजे मुड़ुस सां शदीद आहे, वरी उहा उनजे तलाश, उहो उनखे छॾे हलियो अथव, वरी उहा उनखे तलाश थी करे त वरी ॿियो वरी उन जे इश्क में मुब्तला थी थो वञे, ऐं उन खां पोइ ॿई उन मां निकिरी था वञनि। ऐं जॾहिं ॿई उन मां निकिरी था वञनि त पोइ हेठि ॾिसी हुननि खे हिक ॿिए खे माना ॼण त जीअं चइबो आहे न, त हाणे उहो उनखे बेवकूफ़ था सम्झनि त भई हाणे अञा तूं हिते ई बीठो आहे। त पोइ इहा जेका फीलिंग आहे, जीअं तव्हां ॿुधायो, त हाणे असां वटि छा आहे त जेकॾहिं तव्हां उनखे असां वटि पॉलिटिक्स ते अप्लाई कयो, जीअं तव्हां चओ त भई हुन में पॉलिटिक्स कीअं आहे, त पॉलिटिक्स बि ईअं आहे त ज़ाहिर आहे त अॻ में तव्हां जज़्बो था पैदा कयो, ऐं जॾहिं जज़्बो पैदा थी थो वञे त वरी तव्हां लीडर थी था वञो, ऐं जॾहिं तव्हां लीडर थी था वञो त पोइ वरी तव्हांखे उहे माण्हू खपनि जेके तव्हांजे खे मथे खणनि। माना इहो हिकिड़ो अहिड़ो सर्किल आहे जो हिकिड़ी जाइ ते उहो रोमांस आहे, ऐं ॿी जाइ ते उहा सफ़ाकी थी वञे। बिल्कुलु सही। माना पोइ तव्हांखे उहो पंहिंजो, उहा पोइ तव्हांखे लज़त अचणु थी लॻे जेकॾहिं तव्हांजो डिसिपल क़ुर्बान थो थिए। उतां तव्हां ॿी स्टेज ते हलिया था वञो। माना हुन जे पेन खे उहो तव्हांजे सर्वाइवल लाइ ज़रूरी थी थो वञे, ऐं पोइ तव्हां हुनखे उतां कढणु नथा चाहियो। त इहा हिकिड़ी अहिड़ी मीनिंगफुल आहे, इहो हिकिड़ो मेटाफोर आहे जेको स्ट्रेट स्टोरीअ में न आहे, लेयर्ड आहे, काफ़ी लेयर्ड आहे। ऐं जॾहिं तव्हां उनखे पढ़ी ऐं सम्झी ऐं पोइ अप्लाई था कयो त पोइ तव्हां पंहिंजे इर्द गिर्द उनखे अप्लाई था कयो। पोइ मां ॾिसंदुमि त मुंहिंजो महबूब किथे आहे, पोइ मां ॾिसंदुमि त मुंहिंजो इश्क किथे आहे, पोइ मां ॾिसंदुमि त मूंसां सोसाइटी छा थी करे। ऐं इहा हिन जी मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी नवाण आहे असांजी सिंधी अदब जे हवाले सां। महिरबानी। पंहिंजी सेशन जो वक़्तु हाणे